वालेकुम दोस्तों, शारा खुश आयो दोस्तों। अॼु मां रेड़ीअ ते सब्ज़ी न लॻाई। हीअ ॾिसो बिल्कुलु ख़ाली ऐं साफ़ सुथरी। ऐं अॼु सूमर बाज़ार आहे। अक्सर थींदो ई आहे, तव्हां ॾिठो आहे त मां घर खां सब्ज़ी ठाहे करे ऐं घिटियुनि में वेंदो आहियां ऐं बाज़ार में जेको आहे सो खणी ईंदो आहियां भरे करे। पर अॼु कुझु फ़ैसिलो चेंज करिणो पियो। अॼु जेकी लाड़काणे खां जलपाणी ईंदी आहे उहो लाहींदी आहे नसीराबाद ते मोड़ ते माल। उहो जेको माल आहे सॼो ईंदो रक्शे ते सिधो बाज़ार सूमर बाज़ार। सो हींअर मां ख़ाली रेड़ो उते खाए थो वञा, उते टेबलूं बि हणंदुसि ऐं रेड़ो बि हणंदुसि, पोइ हुन टेबलुनि ते हिन रेड़े ते माल हणंदुसि। सुबुह सुबुह जो टाइम आहे, ॾिसो झिरकियुनि जा आवाज़, पखियुनि जा आवाज़ केॾो वणनि था कननि खे। ऐं मां पंधु काफ़ी सारो करे आयो आहियां, बाज़ार जे वेझो पुॼण वारो आहियां सवेरे सवेरे। अॼु मां नाश्तो बि न कयो आहे, सवेरे निकिरी आयो आहियां। माना शरीफ़ ख़ैरियत। हीअ बि सब्ज़ी वारो आहे मामो ऐं रेड़ा लॻाईंदो आहे। हीअ ॿ सुबुह सुबुह सफ़ाई करंदो ऐं माल न वेंदो पोइ लॻाईंदो। दोस्तो ही मां बाज़ार पुॼी वियो, सो मां टेबलूं हणंदुसि ऐं पंहिंजो माल जेको ईंदो उहो बि तव्हांखे ॾेखारींदुसि ऐं उहो बि लॻाईंदुसि। हीअ बाज़ार बिल्कुलु तव्हांखे हींअर ख़ाली नज़र ईंदी ऐं आहिस्ते आहिस्ते को 8 बजे ईंदो, को 9 बजे, को 10 बजे, को 12 बजे, पोइ हीअ बाज़ार आहिस्ते आहिस्ते फुल थींदी। सो मां बि अंदरि घिरां थो, टेबलूं लॻाईंदुसि ऐं पोइ माल ईंदो, पोइ उहो सेट कंदुसि, उहो बि तव्हांखे ॾेखारियां थो। दोस्तो बाज़ार तव्हां ॾिसो था ऐं हीअ पटाटनि बसरनि वारा आहिनि। सब्ज़ी वारा पहिरियों अची वेंदा आहिनि, पहिरियों सब्ज़ी वारा ईंदा, पोइ सभु आहिस्ते आहिस्ते अची वेंदा। सो मां हिते पंहिंजो स्टॉल लॻाईंदुसि ऐं पोइ वरी तव्हांखे वधीक दीदार कराईंदुसि बाज़ार जो। मां रेड़ो बीहारियो आहे। हीअ हैदर भाऊ आहे ऐं हीअ टेबलूं जेको आहे सो हर स्टार होल्डर खे पुॼाईंदो आहे, जेको ज्वैलरी हणंदो आहे, कॉस्मेटिक्स हणंदो आहे। ऐं आहिस्ते आहिस्ते हीअ कोई 3 चवंदो अथसि, को 4 टेबलूं चवंदो अथसि, हुननि खे वञी ॾींदो आहे। दोस्तो हीअ मुंहिंजो स्टॉल मां हणी छॾियो आहे ऐं ज़बरदस्त तरीक़े सां हींअर बसि ग्राहकनि जो इंतज़ारु आहे। अच ऐं बाज़ार अञा लॻे थी पई, अञा मचंदी ऐं तव्हांखे दीदार वठाए। तो मंझंदि जी मानी जो टाइम थी वियो आहे ऐं मानी मूं वटि आई आहे ऐं मानी हथ वग़ैरह धोता आहिनि। हाँ, आमिर भाई के साथ आज खाना खाएगा। ही कटिया है सलाद है, बसर है, ये क्या है, खीरा। ठीक है, ये खोल, इसमें क्या है, मेरे घर से पता नहीं क्या है। चावल ही आए होंगे, मेरे ख्याल से पुलाव आया होगा। हाँ हाँ, मंझंदि जी मानी जो टाइम थी वियो आहे, असांखे रेड़ीअ ते वेही खाईंदासीं मानी। ॾिसूं था घणा छा आयो आहे। चावल आया ज़बरदस्त। ही पुलाव आयो आहे, असांजो सिंधी पुलाव जेके चइबो आहे। सो असां ही सलाद बलाद विझी खाईंदासीं, मथां स्टार्ट कंदासीं। ही मंझंदि जो टाइम आहे, मानी जो टाइम आहे। काफ़ी स्टॉल वारा मानी खाइनि था ऐं असां हीअं शुरूआति कंदासीं। खीरा बीरा बसर मुड़के खाए जेसि मज़ो ई वरी जेको आहे लाजवाब थी वेंदो। यासीन भाई हलिया गंजा मालिक जो अच वे अचे खा। यासीन भाउ असांजो, हुनजो शहदाद कोट जो न, किथां जो शहदाद कोट जो, सही। खा वाह वाह, खाओ माल गंजा बाबा, चांवर बावर गंजन, बिस्मिल्लाह करे खाओ। दोस्तो माल मुंहिंजो ख़तमु थी वियो आहे ऐं टाइम अवा छा हाल आहे, टाइम घणो थियो हूंदो पूरा न न टाइम क्या हुआ है बख्तावर? हाँ 8:35 सही आहे, ज़बरदस्त। न 8:35 थिया आहिनि ऐं मां अॼु थोरी लेट थी वई आहे, गर्मीअ जी वजह सां ग्राहक घर खां न निकिता हुया। सो हीअ ॾिसो था अॻियां रेड़ा वेड़ा बीठा आहिनि, रश लॻी पई आहे। मां आहिस्ते आहिस्ते निकिरंदो, बिस्मिल्लाह रहमान रहीम। दोस्तो अॼु तमामु घणी गर्मी हुई, बाज़ार में इलाही तमामु गर्मी हुई ऐं 12 बजे खां वठी जेको आहे सो सन्नाटो हुयो, ख़ामोशी हुई बाज़ार में, एतिरी रश न हुई। ऐं 6 बजे खां बाद जेको माण्हू पोइ शुरू थिया आहिनि बाज़ार जे अंदरि। अॼु माना 6 बजे खां बाद जेको आहे सो थोरी चुरपुर थी आहे ऐं हींअर माल मुंहिंजो ख़तमु थी वियो। वञा थो आहिस्ते आहिस्ते घर ऐं ॿाहिरियों पासो वरितो आहे छो जो रश आहे, इन लाइ मां ॿाहिरां थो वञा।
दोस्तों अॼु जी मुंहिंजी जेकी इन्वेस्टी हुई 4,300 जी हुई ऐं जेकी मां ॼाड़ी लॻाई आहे उहा 980 रुपया कमाया आहिनि, माना 20 रुपया घटि 1000 रुपयो मूंखे अॼु रोज़ी मिली आहे, अलाह जो शुक्र आहे। ऐं हींअर मां तक़रीबन 8:30 बजे घर वञी रहियो आहियां, जेको तमामु VIP जेको आहे टाइम आहे। रस्ते में ई आहियां, आस्ते आस्ते तव्हां ॾिसो था ॿाहिरियों रोड वरितो आहे ऐं हूअं सदाईं विचें रोड तां वेंदो आहे त ट्रैफिक हूंदी आहे, पर हितां सुकून आहे, रोड साफ़ु सुथिरो लॻो पियो आहे। दोस्तो अञा पंधु हले थो पियो ऐं दिलि चवे थी त मां तव्हांखे हिकिड़ो गानो ॿुधायां। सो गाने जा बोल आहिनि त हिकु रास्ता है ज़िंदगी जो थम गए तो कुछ नहीं, एक रास्ता है जिंदगी जो थम गए तो कुछ नहीं, ये कदम किसी मकाम पे जो जम गए तो कुछ नहीं, एक रास्ता है जिंदगी जो थम गए तो कुछ नहीं, वो हुस्न के जलवे हों या इश्क की आवाज़ें, आज़ाद परिंदों की रुकती नहीं परवाज़ें, जाते हुए कदमों से आते हुए कदमों से भरी रहेगी रह गुज़र, जो हम गए तो कुछ नहीं, एक रास्ता है ज़िंदगी जो थम गए तो कुछ नहीं, ये कदम किसी मुकाम पे जो जम गए तो कुछ नहीं। दोस्तों बस एतिरो ई, उम्मीद है त तव्हांखे गानो मुंहिंजो इहो बेसरो जेको आवाज़ सां मुंहिंजे बेसरो आवाज़ तव्हांखे वणियो हूंदो। सो मां तव्हांखां इजाज़त वठंदुसि, मुंहिंजो घर बि पुॼण वारो आहे, सदाईं गॾु आहियूं, वरी ॿीहर गॾिबासीं ऐं ॿीहर वीडियो तव्हां ॾाढो मां पेश कंदुमि।